रहीम मोहम्मद अशरफ समूह एडवोकेट सुप्रीम कोर्ट मेंबर सिंध बार काउंसिल कराची साईं अज असी मूंसां गॾु शमसुद्दीन पवार साहब एडवोकेट असां हिते कराची क्लब ते हिन उस्तादनि जे जेका धरणो आहे उन में आया आहियूं उन्हनि सां इज़हार हमदर्दी करण सपोर्ट करण लाइ हिते आया आहियूं। असांजो सठियो साहब आहे उस्ताद जो अॻुवान आहे उस्ताद बिरादरी जो त हिन मौक़े ते असां इहो चवंदासीं त हीअ जेको तव्हांजो रोड हणियो इहे उहे उस्ताद आहिनि जिन तव्हांखे तालीम ॾेई मिनिस्टर बनायो, जिन तव्हांखे तालीम ॾेई उहिदनि ते पहुचायो। तव्हांखे पंहिंजे उस्तादनि जो उन्हनि जे अख़लाक जो उन किरदार जो सिंध में राज वज़ीरनि जूं 300% MP वारनि जूं 300% पघारूं वधायो था। हुननि खे बुख आहे जेके ऑफिसर ब्यूरोक्रेट जेके तमामु हिकिड़े नंढे उहिदे ते अॼु अरबपति थी विया आहिनि, करप्शन टॉप ते आहे। हिन उस्तादनि जा जाइज़ मसइला हल छो नथा थियनि? हिन उस्तादनि जो जेको आहे कानूनी तौर जेको हुननि जो हक़ आहे हे हिन वक़्त ताईं जेको आहे हुननि केतिरी तालीम ॾेई चुका आहिनि। असुल उस्ताद हे आहिनि जिन जो ही क़दुरु आहे। जिन अॼु असीं ॻाल्हायूं पिया, अॼु असीं वकील आहियूं उस्तादनि जे महिरबानी सां। उस्तादनि जे जेको आहे उन्हनि जो असां क़दुरु न कयो त असां मुआशिरे जो क़दुरु न कयो। अॼु उन्हनि खे इहो हुननि जो ज़मीर केॾांहुं वियो आहे। उन्हनि MP MN मिनिस्टरनि जो अॼु हिते हिन उस्तादनि सां गॾु उनखे विहणु खपनि हा। उस्तादनि खे घुराए उन्हनि जा मसइला हल करणु घुरिजनि हा। हीअ त इहो सवाल ई थो पैदा थिए त तव्हां हिकिड़ो फाइनेंशियल हिकिड़ो बहानो बनाए उस्तादनि खे जेको उनखे रिजेक्ट करियो। तव्हां ॿिया सभु इदारा उन्हनि खे प्रोमोशन मिलनि थियूं, इनिशियल अपॉइंटमेंट उन्हनि जो ग्रेड मिलनि था, प्रमोट थियनि था। 22 साल उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि, के वीचारा गुज़ारे विया आहिनि, उन्हनि जो हक़ न आहे। उन उस्ताद बिरादरी जंहिं अव्हांखे तालीम जो रोशनास करायो, जंहिं हिन मुआशिरे खे इल्मु ॾिनो, जंहिं तव्हांखे ॻाल्हाइण जो हक़ ॾिनो, तव्हां अॼु उन्हनि खां उहे हक़ खसे उन्हनि खे तव्हां रोड ते विहारियो आहे। इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि न आहे। शेम 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 अॼु भलार ईद जी राति दुआन घुरण जी राति आहे ऐं गुनाह बख़्शाइण जी राति आहे ऐं मस्जिदुनि में दुआ हथ खणण जी राति आहे। अॼु रोडनि ते वेठा आहिनि ऐं तव्हांखे इन्हनि जो अफ़सोस न आहे। तव्हां हिन एयर कंडीशन में वेठा आहियो, सेक्रेटरी तालीम मिनिस्टर तालीम उन्हनि खे जेको इहो पंहिंजो ज़मीर हुनजो जाॻणु खपे। जेके वॾियूं वॾियूं तकरीरूं कनि था हिते उस्तादनि जा अॼु उन्हनि जा जाइज़ मसइला आहिनि, इहे हल करणु असीं वकील इन लाइ आहियूं। अख़लाक़ी तरह हिन सां गॾु आहियूं, कानूनी तरह हिननि सां गॾु आहियूं। असांजो आमिर वड़ाई साहिबु कराची बार जो सदर बि आयो हो। असांजी वकील बिरादरी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, सॼी सिंध जे सॼे पाकिस्तान जे वकील बिरादरी खे, जिते बि तव्हां मज़लूम ॾिसो था उहो उस्ताद हुजे या को ॿियो हुजे, तव्हां मज़लूम सां गॾु बिहो, कानूनी उनजी मदद करियो। उहो जेको माण्हू मज़लूम उहो रोड ते वेठल हुजे, धरणे में वेठल हुजे या कोर्टनि जे अॻियां हुजे या प्रेस क्लब जे अॻियां हुजे, हुन सां गॾु बीहो ऐं ज़ालिम जी ॻिची में हथ विझण जो इहो तव्हांजो किरदारु अदा करणो पवंदो। ऐं दुनिया ॾिसे तव्हांखे तालीम इन उस्तादनि ॾिनो आहे। अलाह ताला कुंवारो कोट पातो मूंखे उस्तादनि जी महिरबानी सां ऐं उनखे न विसारींदो। गुलाम शाह जो मोहम्मद बचल कुंभर साहिबु उस्ताद आहे मुंहिंजो, अलाह उनखे सिहत ॾे। उन्हनि जी तालीम जे करे अॼु असीं वकील बि थिया आहियूं, हाई कोर्ट जा जज बि थिया आहियूं, अॼु अदालतनि में वेठा आहियूं, सेक्रेटरी तालीम वेठा आहियूं। त उन्हनि खे उस्ताद जे क़दुरु न कयो, उन पंहिंजे तालीम जो क़दुरु न कयो। उन्हनि खे उन सीट ते विहण जो हक़ ई न आहे। अॼु उन्हनि खे इहो मैसेज थो ॾियां त हिन उस्तादनि जा फौरी तौर ते सेक्रेटरी साहिबु वज़ीर तालीम साहिबु हिन जा मसइला हल करियो। जेकॾहिं हल न थिया त आउं सॼे बार एसोसिएशन खे गुज़ारिश कंदुसि उहे बि तव्हां सां गॾु बीहंदियूं त इन जे करे उस्ताद हिकिड़ो अज़ीम शख़्सियत हूंदा, अज़ीम इंसान हूंदो। उस्ताद जेको तालीम में असांखे अॼु ॻाल्हाइणु सेखारियो आहे त अॼु अव्हांखे इहो मैसेज था ॾियूं उस्तादनि खे ऐं वकीलनि खे, असांजी ब्यूरोक्रेसी, जेकॾहिं तव्हां हेॾा वॾा पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां उस्ताद जी तालीम वठी सेक्रेटरी जे उहिदे ते पहुता आहियो, डिप्टी कमिश्नर जे उहिदे ते पहुता आहियो, कमिश्नर जे उहिदे ते पहुता आहियो, त तव्हांखे उते हक़ सच जी ॻाल्हि करणी पवंदी। हक़ सच जा विड़ूं, चाहे अव्हांखे करप्ट टोले उहो नौकिरी में कढी छॾे, उहो तव्हांजो रिज़ाइन करणु उहो वधीक सुठो हूंदो। उन चोर बाज़ारी जे विच में विहण तव्हांखे हक़ जी ॻाल्हि करणी पवंदी। जेकॾहिं हक़ ते ॻाल्हाईंदो त उन्हनि खे हक़ पंहिंजा मिली सघंदा आहिनि, उस्तादनि खे बि हक़ मिलंदा। इन मज़लूम खे हक़
हक़ मिलंदा ऐं शागिर्दनि खे उन्हनि जी तालीम मिलंदी। तव्हां हीअं करप्ट जेको आहे पंहिंजे पॉलिटिकल बेसिस ते उस्ताद भर्ती कया आहिनि जेके सो कॉल्ड एरिया हार्ड एरिया तव्हां डिक्लेयर करे 33% जेके पाण नथा पास थी सघनि उहे तालीम कहिड़ी ॾींदा? उस्तादनि खे कहिड़ो पढ़ाईंदा? हू तव्हांजे लाइ नारा हणंदा, तव्हांजे लाइ पॉलिटिकल फोर्स भर्ती कई आहे, पर लखे किरोड़ फ्यूचर था कयो आहे उहे पढ़ाए न सघंदा, ड्यूटियूं कंदा। हिन उस्तादनि जो क़दुरु करियो जेके हिते वेठा हिन पढ़ायो आहे, तालीम ॾिनी आहे, तव्हांखे हिन उहिदनि ते तंहिंजे करे आऊं उन असेंबली मेंबरनि खे गुज़ारिश थो कयां, उन मिनिस्टरनि खे गुज़ारिश थो कयां, तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां उस्तादनि खां पढ़िया आहियो, जेकॾहिं जाइज़ हक़ जी ॻाल्हि तव्हां न करे सघिया आहियो। अॼुकल्ह तव्हां पीका एक्ट आहे हू सहाफ़त जो गलो दॿायो वियो आहे, ॻाल्हाइण खां मने कई वई आहे, सोशल मीडिया ते हिकिड़ो चवंदा फेक ख़बर न हलायो, इहो हक़ ऐं सच जो रस्तो रोकणो आहे। इहो चोरनि खे फ़ाइदो आहे, दहशतगर्दनि खे फ़ाइदो आहे, आम माण्हू जो नुक़सानु आहे, हुननि जो आवाज़ बंदि कयो वियो आहे। पीका एक्ट नामंजूर, पीका एक्ट नामंजूर, पीका एक्ट नामंजूर, पीका एक्ट नामंजूर। ॿियो त तव्हां अदालतनि जी आज़ादी ख़तम कई आहे। तव्हां उहे MNA MPA मिनिस्टर उन्हनि जे किरदार खां पूरी क़ौम वाक़िफ़ आहे त उन्हनि जो किरदार छा आहे, उहे केतिरा करप्ट आहिनि। उन्हनि खे तव्हां सुप्रीम जुडिशियल काउंसिल में उते उहे सियासी माण्हू विहारिया आहिनि, तव्हांजो हिकिड़ो टोलो विहारियो आहे, उहे जजनि जी अपॉइंटमेंट था कर, उहे जज पंहिंजी मर्ज़ी जा आणी था, अदालतनि ते तव्हां कंट्रोल कयो आहे। एग्ज़िक्यूटिव उन अदालतनि जी आज़ादी ख़तम कई आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल में सियासी माण्हू विहारे उहे हुकुम जा जीअं हुनखे डिक्टेशन मिलंदी आहे, इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। जेकॾहिं इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि न हुजनि हा, अदालतूं आज़ादु हुजनि हा, त हे उस्ताद जो रोडनि ते न हुजनि हा, उन हाई कोर्ट मां सुप्रीम कोर्ट मां ऑर्डर थियनि हा, उहे जेके सीटनि ते करप्ट कामोरा वेठा आहिनि उहे घर वञनि हा, हिननि खे उन्हनि जो हक़ मिले हा, पर तव्हां उन्हनि जो ज़बान बंदि कई आहे, इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया आहिनि। इन जे लाइ असां वकील बिरादरी बि जा खोलियूं पिया, उस्ताद बिरादरी बि जा खोलीं था। असांजे हर शख़्स खे मुंहिंजो इहो पैगाम आहे सिंध वासियुनि खे, पूरे पाकिस्तान जे वकील बिरादरी, साहबी बिरादरी, उस्ताद बिरादरी, त तव्हां पंहिंजे पंहिंजे हिसे जो जेको तव्हां पढ़िया आहियो, तव्हां पंहिंजो किरदारु अदा करियो, हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ तव्हां आवाज़ बुलंद करियो। जेतिरो तव्हां पहुची सघो था उहो पंहिंजो हिसो मिलायो, ऐं सिर्फ़ु ज़ाती मफ़ादनि लाइ पंहिंजे ज़ात जे लाइ असेंबलियुनि में वञनि था, हू डिफेंस में बंगला वठनि था, ॿाहिरि पंहिंजो बैंक बैलेंस कनि था। इहा तव्हांजी तरक़ी न आहे। तालीम जो मैसेज इहो आहे, तव्हां मज़लूम सां गॾु वियो, ज़ालिम जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, हक़ ऐं सच जी ॻाल्हि करियो, ऐं उन जे लाइ तव्हांखे केतिरो बि नुक़सानु थिए तव्हां पंहिंजो किरदारु अदा करियो। इहो ई तव्हांजो तारीख़ ऐं ईंदड़ नस्ल तव्हांखे यादि कंदो। जेकॾहिं इहो न कयो वियो त तव्हांखे ईंदड़ नस्ल माफ़ न कंदो, तव्हांखे तारीख़ माफ़ न कंदी। इन जे लाइ असां पंहिंजो हिसो मिलाइण लाइ तव्हां सां गॾु आया आहियूं, इंशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं। वेलकम 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 वेलकम, थैंक यू सर। जिंदाबाद जिंदाबाद। उस्तादनि जा जाइज़ मुतालबा, उस्तादनि जा जाइज़ मुतालबा, उस्तादनि जा जाइज़ मुतालबा। असीं मलीर वकील बिरादरी जा न्यायाधीश बरगुज़ार आहियूं, जंहिं तमामु जज़्बत अंदाज़ में सिंध जे प्राइमरी उस्तादनि सां उन्हनि जे हक़नि जे लाइ, उन्हनि जे मुतालबनि जी मंच लाइ हायर अथॉरिटी ने आवाज़ ॾियायो, जिते उस्तादनि जा मसइला हल न थींदा। उस्ताद बिरादरी सां गॾु आहियूं, सुप्रीम कोर्ट जो वकील
संगत हमारे लाइव ॾिसी रही है दोस्तनि जी डिमांड आहे साईं खे जेको ख़ूबसूरत को इनके खे ॿुधाए मुंशी इब्राहिम में चयो वया गोरा वया कारा फिक्र बदलिया न फल बदलिया न बदलियो को निज़ाम हिन मुल्क जो बाक़ी सभई बदलिया मता मुल्क मुंशी वया खाणे जा खग खाई भरम भांडा भरियोड़ा जे सिंध जे तन पंहिंजा भल बदलिया मुलाबाद को तव्हांखे इंशाअल्लाह ताला ही संजो जेको पहिरीं उस्ताद प्रेस क्लब ते जमी मुक़ाबलो करे रहियो आहे अॻु में बि शख़्स साहिब जी अॻवानी में हिन प्रेस क्लब ते जेको जमी मुक़ाबलो कयो वियो त असां सोरो स्केल हासिल कयोसीं इंशाअल्लाह ताला मुजाहिद हिकु हक़ीक़ी दर्जो रखंदड़ सिंध जे उस्तादनि जो सिपह सलार हाजी शफी इंशाअल्लाह ताला असांखे हिन प्रेस क्लब तां सिंध जे उस्ताद खे इंशाअल्लाह ताला सिंध जो उस्ताद सुख जो साह भरींदो नारे नारे उस्ताद जिए जिए उस्ताद मेहरबानी साईं अफसर साहब जंहिं इनकलाबी अंदाज़ में सिंध जे उस्ताद सां मोहबत गुज़ार कयो साईं कराची प्रेस क्लब के सिंध जे उस्तादनि सां थोरो खुले लॻायो तव्हांखे सलाम पेश था कयूं ही सवन जी तइदाद में कैंप उस्ताद साहिबान ते पहुची चुका आहिनि तव्हां लाइव मनाज़र ॾिसी रहिया आहियो कराची प्रेस क्लब ते सुप्रीम कोर्ट जा वकील साहिबान पिण यकजहती तौर कराची प्रेस क्लब ते मौजूद आहिनि सिंधी उस्ताद बिरादरी असांखे लाइव ॾिसी रहियो आहे बिल्कुलु साफ़ ज़ाहिर असांखे ॾिसी रहियो आहे सिंध जो उस्ताद सरापा एहतजाज आहे पंहिंजे मुताबिक़ लाइ पंहिंजे प्राइमरी स्कूलनि जी मालकी जे लाइ पंहिंजे उस्ताद जे वक़ा लाइ शान लाइ तव्हां लाइव मनाज़र कराची प्रेस क्लब तां ॾिसी रहिया आहियो साईं फकीर फजल लगारी साहब तव्हांजी महिरबानी असांखे दुआ सलाम करे रहिया आहियो मौला हम नहीं मानते हम नहीं मानते हम नहीं मानते तालीम दुश्मन हर दस्तों ना मंजूर ना मंजूर तालीम दुश्मन हर दस्तों ना मंजूर ना मंजूर एक मुल्क में बकानून एक मुल्क में बकानून एक मुल्क में बकानून नारे नारे उस्ताद नारे नारे उस्ताद नारे नारे उस्ताद उस्ताद इत्तेहाद हाजी शफी बाबा सटियो न झुकियो न विकियो न झुकियो न विकियो साईं फरमाए थो हलंदे हो त पुल वॾे पेरे पंध पंजाब जे पेरनि पंध छॾियो त गोॾनि भर घिसकंजास जे गोॾनि घिसकण छॾियो त चेल भर चुरंजास जे चेल चुरण छॾियो त सीने सां सुरंजास जे सीने सुरण छॾियो त हथनि ते हलंदास जे हथनि हलण छॾियो त ठूठनि भर छिड़कंदास जे ठूठनि छिड़कण छॾियो त चपल सां चुरंदास जे चपल चुरण छॾियो त अखियुनि सां ईंदास जे अखियुनि अचण छॾियो त रूह भर लड़ंदास पर करड़ा डूंगर कयो खणी हाणे चोटीअ ते चढ़ंदास माण्हू थी माण्हुनि सी शहर झाकींदास पखी थी पखियुनि सी झंगल झाकींदास मिरूं थी मिरुनि सी चपल झाकींदास पोइ जे मिलिया त मिलंदा त घोरी जान जतन नारे नारे उस्ताद नारे नारे उस्ताद हाजी शफी मोहम्मद सटियो हाजी शफी मोहम्मद सटियो सिंध जी वकील बिरादरी सिंध जी वकील बिरादरी सिंध जो शऊर परस्त तबको सिंध जो शऊर परस्त तबको हिक मुल्क में बकानून हिक मुल्क में बकानून साडा साडा जारी आहे जारी रहंदी जैसी रात जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जीना होगा मरना होगा 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 नारे
वकील बिरादरी जिंदाबाद मेहरबानी सर